ओम शांति। अॼु जा मावक आहिनि महानता जो आधार। उन ॾींहुं बाबा चई न, महीन बुद्धि जेतिरी थींदी वेंदी न, मतिलबु जंहिं समय जेको कमु करणो आहे उहो ई संकल्प अचे, इनखे चइबो आहे महीन बुद्धि। त उन में महानता आहे। अॼु बाबा ॿुधाइनि था महानता जो आधार छा आहे। 5:277 जा मावक आहिनि। ॿारनि जी छा महिमा आहे जे आधार सां एतिरा महान ठहींदा आहिनि। बाप उन महिमा खे ॾिसंदा आहिनि ॿारनि जी। तव्हां सभु पंहिंजे टिनी रूपनि जी महिमा खे ॾिसंदा आहियो। असांजे टिनी रूपनि जी महिमा हिकु आहे असांजो अनादि स्वरूप जी महिमा। अनादि स्वरूप कहिड़ो आहे? असांजो निराकारी स्वरूप। अनादि स्वरूप जी महिमा। ॿियो आहे असांजी वर्तमान ब्रह्मण जीवन जी महिमा। टियों आहे असांजे भविष्य आदि स्वरूप जी सतयुग जी जेको असांजो रूप हूंदो उन जी महिमा। टिनिनि जी महिमा अलॻि अलॻि आहे न। निराकारी रूप में असां ज्ञान गुण शक्तियुनि जा सागर मास्टर आहियूं। वर्तमान ब्रह्मण जीवन में असां जेका बि असां कर्म कंदा आहियूं उन्हनि जी पोइ भक्ति मार्ग में महिमा थींदी आहे न। भविष्य सतयुग स्वरूप जी महिमा छा आहे? सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। आदि स्वरूप जी महिमा त अञा ताईं बि असांजा भक्त बि ॻाईंदा आहिनि। सतयुग जी सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, मर्यादा पुरुषोत्तम, संपूर्ण अहिंसक। ये महिमा आहे असांजे अंतिम फरिश्ते स्वरूप जी अर्थात भविष्य आदि स्वरूप जी। ठीक है न। फरिश्तो सो देवता। त पहिरियों ब्रह्मण कीअं ठहींदा आहियूं? जॾहिं असां प्रतिज्ञा कंदा आहियूं कि हा मां ईअं बाबा मां पवित्रता खे पूरी रीति धारण कंदमि। पोइ जॾहिं धारण करे छॾंदा आहियूं त फरिश्तो ठही वेंदा आहियूं। पोइ उहो ई फरिश्तो पोइ देवता ठही वेंदो। त जीअं ब्रह्मा सो श्री कृष्ण चईंदा आहिनि न, उहो ई अंतिम फरिश्तो सो देवता चईंदासीं। इहा आहे आदि स्वरूप जी महिमा। अनादि स्वरूप जी महिमा जो बाप जी महिमा आहे न, मास्टर स्वरूप में असांजी अनादि स्वरूप जी महिमा आहे। जीअं बाबा की छा, बाबा जी महिमा में छा ॻाईंदा आहिनि? बाबा ज्ञान गुण शक्तियुनि जो सागर आहे न। ऐं असां केरु आहियूं? मास्टर स्वरूप। जो बाप जी महिमा सो मास्टर स्वरूप में असांजी अनादि स्वरूप जी महिमा आहे। जीअं मास्टर सर्वशक्तिवान, मास्टर नॉलेजफुल, मास्टर ब्लेसफुल, मास्टर पीसफुल। असां चयूं न बाबा आहे सर्वशक्तिवान ऐं असां केरु आहियूं? मास्टर आहियूं। मास्टर सर्वशक्तिवान, मास्टर नॉलेजफुल, मास्टर ब्लेसफुल, मास्टर शांति जो शांत स्वरूप। असां स्वरूप चईंदा आहियूं। त बाबा सागर आहे, असां स्वरूप आहियूं। मास्टर छो लॻाईंदा आहियूं? छो जे बाबा असांखे ज्ञान ॾेई सघंदा आहिनि, लेकिन बाबा असां द्वारा असां जीअं असां ज्ञान जी हर पॉइंट खे यूज़ करे अनुभव कंदा आहियूं न, उहो बाबा न करे सघंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि न कि मूंखे खटो मिठो इहे सभु, बाबा चईंदा आहिनि न मां तव्हांजो भोग स्वीकार न कंदो आहे। बाबा खे सिर्फ़ु भावना अनुभव में ईंदी आहे, लेकिन खटो मिठो इहे सभु दुख सुख जी फीलिंग त असांखे ई ईंदी न। बाबा त दुख सुख खां न्यारो आहे। असांखे फीलिंग ईंदी, लेकिन लास्ट स्टेज असांखे अहिड़ी प्राप्त करणी आहे। त असां हाणे हर ज्ञान जे हर पॉइंट खे यूज़ करे उनखे अनुभव करे सघंदा आहियूं कि हा ईअं असांखे दुख थींदो हुयो, हाणे बाबा ईअं चयो त ईअं सोचो त सुख जी अनुभूति थींदी। वर्तमान श्रेष्ठ ब्रह्मण स्वरूप जी महिमा कहिड़ी आहे? ब्रह्मणनि जे जीवन जी त आदि स्वरूप जी महिमा, अनादि स्वरूप जी महिमा। हाणे बाबा ब्रह्मण स्वरूप जी महिमा कहिड़ी आहे? ब्रह्मण जे जीवन में मुख्य 4 आधार आहिनि। ब्रह्मण कंहिंखे चइबो आहे?
पढ़ण ऐं पढ़ाइण वारे खे। ब्रह्मण जीवन अर्थात गॉडली स्टूडेंट लाइफ। पढ़ाई जा जो मुख्य 4 सब्जेक्ट आहिनि उहे ई ब्रह्मण जीवन जा 4 आधार आहिनि ऐं हिन ई 4 आधारनि जे हिसाब सां असांजे स्वरूप जी महिमा बि थींदी आहे। उहे कहिड़े सब्जेक्ट आहिनि असांजा? परमात्म ज्ञान, सहज राजयोग, दिव्य गुणधारी, विश्व सेवाधारी। त ये वर्तमान ब्रह्मण जीवन जी महिमा आहे। असां ब्रह्मणनि जी महिमा छा आहे कि असां ब्रह्मण परमात्म ज्ञानी आहियूं, सहज राज योगी आहियूं, दिव्य गुणधारी आहियूं, विश्व सेवाधारी आहियूं। ॾिसो पंहिंजी महिमा ॻायो मन ई मन में, केॾी ख़ुशी थींदी कि मां परमात्म ज्ञानी आहियां, मूंखे परमात्मा जो ज्ञान आहे। केॾो नशो आहे न। बाबा उन ॾींहुं चई न, पंहिंजा गुण ऐं बाबा जा गुण ॻाईंदा रहंदा न, जल्दी संपन्न थी वेंदो। मां परमात्म ज्ञानी आहियां, मां सहज राज योगी आहियां। केॾो ऊंचो टाइटल आहे। ऐं असां त सची जो योग सिखूं था। माण्हू त थोरो बहुत उहा हठ योग आदि ॿियो कुझु सिखी वठंदा आहिनि, थोरा ग्रंथ शास्त्र कंठ करे वठंदा आहिनि त केॾो वॾो डिग्री मिली वेंदी आहे। ऐं असां केरु आहियूं? परमात्म ज्ञानी, सहज राज योगी, दिव्य गुणधारी, विश्व सेवाधारी। त असांखे केॾो वॾो प्राइज़ मिलणो खपे। मिलंदा आहिनि न, बाबा जे ॿारनि खे बि प्राइज़ मिलंदा आहिनि, लेकिन उहा दुनिया वारा इहे सम्झंदा थोरी आहिनि। लेकिन असांखे त बाबा द्वारा प्राइज़ मिलंदो। कहिड़ी प्राइज़ मिलंदी असांखे? हाणे जो असां परमात्म ज्ञानी, सहज राजयोगी, दिव्य गुणधारी, विश्व सेवाधारी, ईअं अगरि असां ठही वेंदासीं त असांखे स्वर्ग जी सौगात मिलंदी। स्वर्ग में सभु हली सघंदा, उहो बि पहिरों नंबर में पहिरीं राजधानी में अचणु केॾी वॾी ॻाल्हि आहे न। त चलो जंहिं ज्ञान वरितो उहो त स्वर्ग में ईंदा ई सही, लेकिन बाबा चवनि था पहिरीं राजधानी में अचण लाइ छा करिणो? सिर्फ़ु बाबा जी हर धारणा खे जीवन में पूरी सुठी रीति पालन कंदा हलो त तव्हां पहिरीं राजधानी में अची वेंदव। फर्स्ट लक्ष्मी नारायण जी राजधानी में न, हाणे हिन समय जेकी बि ब्रह्मण पक्की आत्मायूं हूंदियूं न, उहो ई फर्स्ट राजधानी में अची सघंदियूं। हिन समय जो भी बाबा जे 9 लख में अचणु, मतिलबु हर धारणा खे पक्को करणु। त बाबा चवनि था हिन ब्रह्मण स्वरूप जी असांजी महिमा कहिड़ी आहे? मां परमात्म ज्ञानी आहियां, सहज राज योगी आहियां, दिव्य गुणधारी आहियां, विश्व सेवाधारी आहियां। ये वर्तमान ब्रह्मण जीवन जी महिमा आहे। पंहिंजे टिनी स्वरूपनि जी महिमा खे ॼाणंदे हुए पंहिंजी महानता खे ॾिसो। असांजे निराकारी रूप में कहिड़ी महिमा आहे उहो यादि करो। असांजी सतयुग जो जेको स्वरूप आहे उन जी महिमा हाणे माण्हू छा था ॻाइनि उहो यादि करो। असांजे हाणे ब्रह्मण जनम जी महिमा कहिड़ी आहे उहो यादि करो। त बाबा चवनि था पंहिंजे टिनी स्वरूपनि जी महिमा खे ॼाणंदे हुए पंहिंजी महानता खे ॾिसंदे हुए चेक करो कहिड़ो लक्ष्य प्रैक्टिकल लाइफ में निरंतर रूप में अपनायो आहे। मां ये टिनिनि जी महिमा लिखी करे पोइ चेक करो कहिड़ो मां प्रैक्टिकल रूप निरंतर वो रूप अपनायो आहे असां पंहिंजे जीवन में, वो चेक करो। परमात्म ज्ञानी जो विशेष लक्षण कहिड़ो आहे? परमात्म ज्ञानी जो विशेष लक्षण कहिड़ो आहे ये चेक करो। ऐं उहो लक्षण असांजे जीवन में आयो आहे?
जंहिंसां प्रत्यक्ष थी वञे कि असां परमात्म ज्ञानी आहियूं। मुख्य लक्षण आहे, हर सब्जेक्ट जो लक्षण अलॻि अलॻि आहे। अगरि असां परमात्मा ज्ञानी आहियूं त असां नॉलेजफुल हूंदासीं। नॉलेजफुल अर्थात परमात्मा ज्ञानी। ज्ञान जी विशेष प्राप्ति छा आहे? ज्ञान सां छा थींदो आहे? असां में सम्झ वधंदी आहे। छो, छा, कीअं, हीअं, हूअं जेका बि मन में प्रश्न हूंदा आहिनि उन्हनि जो उत्तर मिली वेंदो आहे न। ज्ञान जो फल छा आहे? ज्ञान जो फल अर्थात परमात्मा ज्ञानी जो मुख्य लक्षण आहे, हर संकल्प, बोल, कर्म में, संबंध, संपर्क में मुक्ति, जीवन मुक्ति जी स्टेज हूंदी। असां परमात्मा ज्ञानी आहियूं, ये कीअं माण्हुनि खे अनुभव थींदो, कीअं माण्हुनि खे नज़र ईंदो कि असां परमात्म ज्ञानी आहियूं? जॾहिं असांजे हर संकल्प, बोल, कर्म में, संपर्क में असांखे बि मुक्ति, जीवन मुक्ति जी स्टेज जो अनुभव थींदो। मुक्ति अर्थात शांति, जीवन मुक्ति अर्थात सुख शांति। जॾहिं असांजे हर संकल्प सां असांखे सुख शांति जो अनुभव थिए, हर बोल सां असांखे ऐं ॿियनि खे बि सुख शांति जो अनुभव थिए, हर कर्म द्वारा असांखे ऐं ॿियनि खे सुख शांति जो अनुभव थिए। असां कंहिंसां बि मिलूं, भले कुझु ॻाल्हायूं न, लेकिन साम्हूं वारे खे सुख शांति जो अनुभव थिए, त सम्झो तव्हां परमात्मा ज्ञानी जो लक्षण जेको प्राप्त थींदो आहे न, इहे इहे लक्षण तव्हां में नज़र अचनि था, तव्हां में आहिनि, जंहिंखे न्यारो प्यारो चइबो आहे। इन जे लाइ असांखे इच्छा मात्रम अविद्या थियणो हूंदो। जॾहिं ख़ुदि जी कोई इच्छा न रहंदी आहे न, तॾहिं असां बाबा जे ज्ञान अनुसार हर कर्म करे सघंदा आहियूं। उहा स्टेज आहे जीवन मुक्ति जी। कर्म कंदे हुए बि बंधननि खां मुक्त, कोई बंधन न हुजे कि हिन बंधन जे कारण मां इहे करां थी, न, सर्व बंधननि सां मुक्त ही परमात्म ज्ञानी कहलाईंदो। अतः परमात्मा ज्ञानी जो विशेष लक्षण आहे सब में मुक्त ऐं जीवन मुक्त स्थिति हुजे। मतलब सब कुछ कंदे हुए सदा मुक्त अवस्था और जीवन मुक्त अवस्था। ज्ञान अर्थात समझ, समझदार अर्थात सदा स्वयं के बंधन मुक्त, सर्व आकर्षण से मुक्त। ज्ञान अर्थात समझदार, सदा स्वयं के बंधन मुक्त, सर्व आकर्षण से मुक्त ठाइण जी समझ रखदो आ। तो अगर अस समझदार आयूं तो असा में इतनी समझ हुजणी खपे कि असा जबरदस्ती बंधनन में न फसूं। बाबा त असांखे बंधनन खां छुड़ाइनि था, त ईअं न असां ॿियनि जबरदस्ती बंधनन में फसूं था। तो समझदार सदा स्वयं के बंधन मुक्त, सर्व आकर्षण से मुक्त ठाइण जी समझ रखदा हूंदा। त परमात्म ज्ञानी जो विशेष लक्षण थियो मुक्त ऐं जीवन मुक्त। तो चेक करो भई असां ज्ञान तो वरितो आहे, लेकिन इन ज्ञान की प्राप्ति से असां में जो मुक्त ऐं जीवन मुक्ति जो अनुभव थियणो खपे, वो अनुभव थींदो आहे। हिन ही प्रकार सहज राजयोगी जो लक्षण छा हूंदो? अगर असां सहज राजयोगी आयूं तो हुन जो लक्षण छा हूंदो? योगी अर्थात योगयुक्त अर्थात युक्ति युक्त हलण वारो। अगर असां सहज योगी आयूं तो असां हर कम न बाबा जी याद में कंदासीं ऐं युक्ति युक्त कंदासीं। वो संकल्प और कर्म जी समानता जी सिद्धि स्वरूप हूंदा। मतलब उन्हनि के जो संकल्प ईंदो वो हूअं ही कर्म कंदा।
त सिद्धि मिली वेंदी। मतिलबु बाबा जी यादि में जो संकल्प कयो उअं ई कर्म कंदासीं त सिद्धि मिली वेंदी न। त ईअं सम्झो कि तव्हां योगी आहियो। अगरि असांखे पंहिंजे जीवन में सफलता नथी मिले, असां जो सोचूं था उहो नथा करे पायूं, त सम्झो असां में योग जी कमी आहे। दिव्य गुणधारी जो मुख्य लक्षण छा हूंदो? अगरि असां में दिव्य गुण आया आहिनि, इन जो लक्षण छा आहे कि असां सदा जीवन में संतुष्ट रहंदासीं, सभिनि खे बि संतुष्ट कंदासीं, उन्हनि खे सभिनि जी संतुष्टता जो आशीर्वाद प्राप्त थींदो, अर्थात गॉडली स्टूडेंट जो गॉडली यूनिवर्सिटी जो सर्टिफिकेट भी प्राप्त थींदो। असां अगरि परमात्मा ज्ञानी आहियूं त असांखे जीवन में सर्व बंधननि सां मुक्त थी करे कमु कंदासीं, जीवन मुक्त स्थिति में स्थित थी करे। असां योगी आहियूं त असांजो हर संकल्प बोल कर्म योग युक्त हूंदो, बाबा जी यादि में रही करे कंदासीं त सिद्धि भी मिली वेंदी। असां में अगरि दैवी गुण आया आहिनि त हिन जी निशानी छा आहे? असां स्वयं सां बि संतुष्ट, सर्व भी असां सां संतुष्ट रहंदा। विश्व सेवाधारी जो विशेष लक्षण छा आहे? विश्व सेवाधारी जो विशेष लक्षण छा आहे? विश्व सेवाधारी अर्थात निर्माण ऐं अथक। विश्व सेवाधारी जेको हूंदो न, उहो सदा निर्माण रहंदो। मतिलबु हुनखे नाम मान शान जी इच्छा न हूंदी। उहो त इहे ई सोचदो कि मूंखे त बाबा, जीअं शिव बाबा खे कॾहिं पंहिंजे नाम मान शान जी इच्छा रही आहे? अगरि शिव बाबा सोचे हा कि मुंहिंजो नाम थिए, मां एॾो वॾो कमु करां थो, त अञा ताईं त बाबा जी प्रत्यक्षता थी वञे हा। लेकिन बाबा अॼु सुबुह चई न कि भीड़ थी वञे हा। अगरि शुरू खां ई ॿार अचनि हा त भीड़ थी वञे हा, त असां पढ़ाई पढ़ी सघूं। वैसे भी बाबा भी चईंदा आहिनि न, बाबा खे नाम मान शान खपे ई न। बाबा खे त पंहिंजो कमु करिणो आहे, ॿारनि खे पावन ठाहिणो आहे, पढ़ाई पढ़ाइणी आहे। त पहिरियों पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए करे लाइक़ु ठाहे थो बाबा, पोइ दुनिया वारनि खे पतो लॻी वेंदो। हुन में बि बाबा ईअं न सोचंदा आहिनि कि हा भई मुंहिंजो नाम मान शान थिए, पोइ गुम थी वेंदा आहिनि, पोइ उन्हनि खे कोई ॼाणंदो ई न आहे। त बाबा चवनि था कि ॾिसो, अगरि तव्हां विश्व सेवाधारी आहियो, ख़ुदि खे सम्झंदा आहियो, त तव्हां सदा निर्माण थी करे सभिनि खे ज्ञान ॾींदव, शक्तियूं ॾींदव, गुण ॾींदा रहंदव। कोई तव्हांखे मान ॾे न ॾे, असांजो कमु आहे सभिनि जे लाइ शुभ भावना शुभकामना करणु। कोई ज्ञान नथो ॿुधी सघे त हुनजे लाइ शुभ भावना शुभकामना करो। कोई ज्ञान ॿुधे थो त हुनखे ॿुधायो। निर्माण ऐं अथक थी करे सदा जागती जोत थी करे रहो। जागती जोत माना केवल निंद्रा जीत न, लेकिन सर्व विघ्ननि खां बि जीत। निंड त असांखे करणी आहे, लेकिन निंड कंदे हुए बि बाबा जी यादि में रहणो आहे। बाबा जी यादि में सुम्हंदव न त तव्हांजी निंड में बि तव्हां सेवा कंदव। त बाबा चवनि था निंद्रा जीत मतिलबु इहे न कि असां निंड ई न करूं। निंड करो, लेकिन इहे जे अज्ञान काल में बसि सुम्ही पियासीं, खाई पी ईअं कयो, जॾहिं उथियासीं तॾहिं उथिया न। असां सुम्हण खां पहिरियों बि बाबा जी यादि में सुम्हूं। असांजी निंड में बि अहिड़ी निंड हुजणी खपे जंहिंमें बाबा जी यादि ऐं सेवा हुजे। जॾहिं असां उथूं त बि उथी करे तुरंत बाबा खे यादि करो। ऐं ॿी जागती जोत मतिलबु सर्व विघ्ननि खां बि जीत। अगरि असां विघ्ननि में फंसी वेंदासीं त ख़ुदि खे आत्मा न सम्झंदासीं त जागती जोत थियासीं। त बाबा चवनि था अगरि तव्हां विश्व सेवाधारी जा लक्षण आहिनि तव्हां में, तव्हां ख़ुदि खे सम्झंदा आहियो, त सदा जागती जोत सर्व विघ्न जीत।
छो जे जेसिताईं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि न कंदासीं न, इहा ई त सभिनि खां वॾी सेवा आहे। यही सभिनि खां वॾी सेवा आहे। इनखे चइबो आहे जागती जोत। स्मृति रहण बि जगण थियो न। त असां अगरि विघ्ननि में फसी वेंदासीं, निंड कॉन्शियस थी वेंदासीं, त असां ख़ुदि खे आत्मा सम्झणु भुलिजी वेंदासीं। त स्मृति न रही त मतिलबु आत्मा स्वरूप में न आहियूं, त जगल न आहियूं, जीअं त वापसि जीववान में अची विया आहियूं। त हाणे इन सभिनि लक्षणनि खे साम्हूं रखी ॾिसो कि मां गॉडली स्टूडेंट जी संपूर्ण डिग्री वरिती आहे। त 4 सब्जेक्ट जे आधार ते जो महिमा ॿुधाई बाबा, उहा ई ब्राह्मण जीवन जी डिग्री आहे। असांजे 4 सब्जेक्ट जे हिसाब सां जो महिमा ॿुधाई न, मुक्ति जीवन मुक्ति, सिद्धि स्वरूप ऐं संतुष्ट रहण, संतुष्ट करण, विश्व सेवाधारी, सदा जागती जोत। त इहा असांजी ब्राह्मण जीवन जी डिग्री आहे। 4 सब्जेक्ट जे हिसाब सां 4 ॻाल्हियूं। अगरि असां परमात्मा ज्ञानी आहियूं त मुक्ति जीवन मुक्ति असांजी स्थिति थी वई। ये असांजी महिमा थी वई कि सदा जीवन मुक्त स्थिति में रहंदा आहिनि। ये सिद्धि स्वरूप आहिनि, योग युक्त आहिनि। ये सदा संतुष्ट रहण वारा आहिनि, दिव्य गुण ॿुधारी। ये सदा जागती जोत आहिनि। त ये डिग्री आहे असांजी। जीअं उहा सत्युग वारी आहे न, सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण, त इन हिसाब सां इहा असांजी डिग्री आहे। त इहा डिग्री वठी वरितव, ये वर्तमान समय जी डिग्री आहे। फ़रिश्ते स्वरूप जी डिग्री त ॿियो आहे, किंतु हाणे त हर हिक खे पंहिंजे खे ज्ञानी योगी सेवाधारी चईंदा आहियो न। हाणे जे हिसाब सां त असां पंहिंजे पाण खे थोरी चईंदा आहियूं कि असां फ़रिश्ता आहियूं। फ़रिश्ते वारी डिग्री अलॻि आहे। हाणे ब्राह्मणपन जी डिग्री असां ज्ञान चऊं था न, असां ज्ञान वठूं था त असांजी स्थिति सदा जीवन मुक्त स्थिति रहंदी आहे, मुक्त जीवन मुक्त स्थिति। असां सदा योग युक्त थी करे हर कर्म में सिद्धि प्राप्त कंदा आहियूं। त इहा हाणे जी डिग्री आहे। असां सभु सदा संतुष्ट रहंदा आहियूं, संतुष्ट कंदा आहियूं, सदा जागती जोत ठही करे सेवाधारी आहियूं। त जो पंहिंजे खे चईंदा आहियो, सम्झंदा आहियो, चैलेंज कंदा आहियो, जो पंहिंजे खे चईंदा आहियो, सम्झंदा आहियो, चैलेंज कंदा आहियो कि सभी शास्त्र ज्ञानी आहियूं, असां परमात्मा ज्ञानी आहियूं, उहा हठी योगी आहिनि, असां दिव्य गुणधारी अर्थात कमल फूल समान जीवन वारा आहियूं, असां विश्व कल्याणकारी, असां सेवाधारी आहियूं, ईअं ई पंहिंजी महिमा कंदा आहियो न ब्राह्मण। हिन करे त चैलेंज कंदा आहियो जो उहे ई लक्षण ॾेखारे में ॾियणा खपनि। कहिड़ा कहिड़ा असां में लक्षण ॾेखारे में ॾियणा खपनि? ज्ञानी योगी, दिव्य गुणधारी अर्थात कमल पुष्प समान, विश्व सेवाधारी ठहिण लाइ सदा जागती जोत। ये त ब्राह्मणनि जो निजी धर्म ऐं कर्म। सदा जीवन मुक्त स्थिति में रहण, सदा सिद्धि प्राप्त करण, सदा संतुष्ट रहण, सदा सेवा करण, ये असांजो निजी धर्म ऐं कर्म। जो जन्म जाति जो धर्म ऐं कर्म थींदो आहे न, जो धर्म जाति जो धर्म ऐं कर्म थींदो आहे, उहो मुश्किल न हूंदो आहे। पंहिंजे देहिक धर्म जे हिसाब सां जो तव्हांजो कर्म अथव, उहो करणु तव्हांखे मुश्किल लॻंदो आहे? न बि करणु चाहींदा त चईंदा अरे न कंदासीं त माण्हू चईंदा इहे हीअं नथा करनि, हीअं नथा करनि। त इहे असांजो ब्राह्मण जीवन जो निजी धर्म ऐं कर्म आहे। सदा मुक्त जीवन मुक्त स्थिति में रहण, सदा योग युक्त थी करे कर्म करण,
सदा संतुष्ट रहणो, संतुष्ट करण, सदा जागती जोत में रहण, इहा असांजो निजी धर्म ऐं कर्म आहे। अगरि असां न कंदासीं त चईंदा इहे ब्राह्मण आहिनि या न आहिनि। सिर्फ़ु इहे थोरी असां बसि अमृत वेलो कंदा आहियूं, मुरली ॿुधंदा आहियूं, लसन प्याज न खाईंदा आहियूं, पवित्र रहंदा आहियूं, रोज़ु नुमाशाम कंदा आहियूं, सेंटर ते वेंदा आहियूं, बाबा मिलन करे छॾियो। लेकिन पहिरियों बाबा चवनि था पंहिंजे जेको ब्राह्मण जीवन जो निजी धर्म ऐं कर्म आहे, सदा मुक्ति मुक्ति जीवन मुक्ति जी स्थिति रहंदी आहे। सदा योग युक्त थी करे कर्म कंदा आहियो, सदा संतुष्ट रहंदा, संतुष्ट कंदा आहियो, सदा ही जागती जोत रहंदा आहियो। ये चेक करो। जो जन्म जाति जो धर्म ऐं कर्म हूंदो आहे मुश्किल न हूंदो आहे। वर्तमान महिमा खे निजी निरंतर धर्म ऐं कर्म ठाहियो। असांजी ब्राह्मण जीवन जी जेकी महिमा आहे न, हुनखे निजी धर्म ऐं कर्म ठाहिणो आहे असांखे। सम्झो? अच्छा, अहिड़ा लक्ष्य ऐं लक्षण खे समान ठाहिण वारा, टई स्वरूपनि जी महिमा सां महान ठाहिण वारा, टई स्वरूपनि जी महिमा सां महान ठाहिण वारा, सदा मुक्ति जीवन मुक्ति, सदा मुक्ति जीवन मुक्ति, योग युक्त, सदा संतुष्ट, सदा अथक निर्माण, सदा जागती जोत, श्रेष्ठ ब्राह्मणन के आदि पिता अनादि पिता जो याद प्यार और गुड मॉर्निंग नमस्ते। असांजी भी माता पिता के याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। अच्छा, ओम शांति। बाप दादा की याद करो।